पकल ऐं मिठा अंब वणंदड़ सेहतमंद ऐं दुनिया जो सभ खां वधीक खाधो वेंदड़ मेवो आहिनि। इहो ई सबबु आहे जो अंबनि खे मेवनि जो सरदार मेवो बि चयो वञे थो। पर कचा अंब या अंबड़ियूं खाइण न रुॻो वणंदड़ आहिनि, पर उन जा बि सिहत लाइ केतिरा ई फ़ाइदा हुजनि था। अंबड़ियूं पंहिंजे पाण में केतिरा ई फ़ाइदा ऐं दवाउनि जहिड़ा असर रखनि थियूं। अंबड़ियुनि खे केतिरनि ई तरीक़नि सां खाई सघिजे थो, जिन में विटामिन B1 ऐं B2 पकल अंबनि जी भेट में तमामु घणा हूंदा आहिनि। न रुॻो अंबड़ियूं, पर अंबड़ियुनि जूं खलूं बि सिहत लाइ पिणु फ़ाइदेमंद आहिनि। सख़्त गर्मीअ खां बचण जे लाइ अंबड़ियुनि खे बाहि में भुञी उन जो नरम गोदो खंडु ऐं पाणीअ में मिलाए शरबत ठाहे बि पी सघिजे थो, जेको गर्मीअ जे असर खे घटाईंदो आहे। अंबड़ियुनि खे कटे नंढा नंढा गतरा करे उन्हनि जे मथां लूणु ऐं मिर्च या रुॻो लूणु बुरके बि खाई सघिजे थो, जेके इंतिहाई वणंदड़ ऐं सिहत जे लाइ पिणु फ़ाइदेमंद त आहिनि ई आहिनि, पर उहे उञ बि घटाइनि थियूं, जॾहिं त पघर वहण जे करे जिस्म में थींदड़ लूणियाट जी खोट खे बि ख़तमु कंदियूं आहिनि। अंबड़ियुनि में मौजूदु विटामिन C रत जी नालियुनि खे वधीक लचकदार बणाईंदी आहे। रत जा सेल ठाहिण में बि तमामु मददगार हूंदियूं आहिनि। उहे खुराक में मौजूदु आयरन खे जिस्म में जज़ब करण में पिणु मदद ॾींदियूं आहिनि। अंबड़ियुनि में बुखार, रत जी बीमारियुनि, एनीमिया ऐं पेचिस खां तहफ़ुज़ लाइ जिस्म जे मज़ाहमती सलाहियतुनि खे ताक़तवर बणाइण वारी सलाहियत बि मौजूदु आहे ऐं उहे जिगर खे सिहतमंद बणाईंदियूं आहिनि। केतिरा ई हकीम मुख़्तलिफ़ बीमारियुनि में अंबड़ियुनि खे माखीअ ऐं कारे मिर्चनि सां गॾु खाइण जो मशवरो ॾींदा आहिनि। अंबड़ियुनि खे अखियुनि जी मुख़्तलिफ़ बीमारियुनि लाइ बि तमामु बहितरीनु सम्झियो वेंदो आहे। अंबड़ियुनि खाइण सां अखियुनि जी केतिरनि ई बीमारियुनि खां बची सघिजे थो। सायूं कचियूं अंबड़ियूं मादे ऐं आंड्रनि जे इलाज लाइ बि तमामु फ़ाइदेमंद आहिनि। हिक या ॿ अंबड़ियूं जंहिंजूं खकड़ियूं नथियूं हुजनि, लूण या माखीअ सां खाइण सां बवासीर, गर्मी ऐं ॿियनि केतिरियुनि ई बीमारियुनि खां बची सघिजे थो। उहे पुराणी बदहज़मी ऐं हाज़मे में बिगाड़ जे लाइ बि तमामु बहितरीनु हूंदियूं आहिनि। अंबड़ियुनि में विटामिन C जे झझे मिक़दार जे करे रत जी बीमारियुनि लाइ बि फ़ाइदा आहिनि। अंबड़ियूं खाइण सां बुख बि लॻंदी आहे ऐं ताक़त बि थींदी आहे। जेके ॿार कमज़ोर हुजनि, उन्हनि जे लाइ त अंबड़ियूं बहितरीनु कुदरती नुस्ख़ो आहिनि। अंबड़ियूं न रुॻो रत लाइ फ़ाइदेमंद आहिनि, पर उहे गोश्त बि ठाहींदियूं आहिनि। उन्हनि में निशास्तेदार शयुनि सां गॾु फास्फोरस, कैल्शियम, फोलाद, पोटाशियम ऐं ग्लूकोज़ बि मौजूदु आहे। इहो ई सबबु आहे त उहे दिलि, दिमाग़ ऐं जिगर सां गॾोगॾु सीने ऐं फिफड़नि जे लाइ बि तमामु घणियूं फ़ाइदेमंद हुजनि थियूं। जॾहिं त अंबड़ियूं मसाने मां पथरीअ जे ख़ात्मे लाइ बि बहितरीनु इलाज आहिनि। कचियूं अंबड़ियूं अखियुनि जी बीमारी शबकोरीअ लाइ बि तमामु बहितरीनु हूंदियूं आहिनि। अंबड़ियूं तरे उन्हनि में मसाला विझी बि खाई सघिजनि थियूं। उन खां सवाइ अंबड़ियुनि जी चटणी बि ठाहे खाई सघिजे थी। पर अहिड़ा माण्हू जिन खे नज़लो, ज़ुकाम ऐं खंघि हुजे, उन्हनि खे कंहिं बि सूरत में अंबड़ियूं न खाइण घुरिजनि। जॾहिं तव्हां जा इहे मसइला ख़तमु थी वञनि त अंबड़ियूं खाई सघो था।